सखर में असां ख़बर शेयर कंदा हलूं। हफ़ीज़ लाशारी जी रिपोर्ट मुताबिक सखर में जमात इस्लामी हल्का ख़वातीन जो पेट्रोलियम मसनूआत जे क़ीमतुनि में इज़ाफ़े ऐं पेट्रोलियम लेवी जे ख़िलाफ़ एहतजाज ज़ालिमाणो टैक्स फ़ौरी वापसि वठण जो मुतालबो। रिपोर्ट मूजिब जमात इस्लामी हल्का ख़वातीन ज़िले सखर जे तरफ़ां पेट्रोलियम मसनूआत जी क़ीमतुनि में वधंदड़ इज़ाफ़े ख़िलाफ़ सखर प्रेस क्लब ॿाहिरां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन दौरान मुज़ाहिरीन हुकूमत जे ख़िलाफ़ शदीद नारेबाज़ी कंदे मुतालबो कयो त पेट्रोलियम लेवी जे इज़ाफ़ी टैक्स फ़ौरी तौर वापसि वरितो वञे ऐं वधंदड़ महांगाई ते कंट्रोल कयो वञे। एहतजाजी मुज़ाहिरे जी क़यादत जमात इस्लामी सखर शहर जे नायब अमीर मोहम्मद एहसान हफ़ीज़, सूबे सिंध जे नायब निज़ाम आहे नाज़िमा आयशा ज़हीर, जमात इस्लामी हल्का ख़वातीन जी रहनुमा समीना शौकत, मोहम्मद तलहा ऐं ॿियनि अॻवाननि कई। हिन मौक़े ते ख़वातीन, ॿारनि ऐं जमात इस्लामी जे कारकुननि जी वॾी तादाद मौजूद हुई। मुज़ाहिरीन खे ख़िताब कंदे मोहम्मद एहसान हफ़ीज़ चयो त अमीर जमात इस्लामी हाफ़िज़ नईमुर रहमान जी अपील ते मुल्क भर जे तरह सखर में भी ख़वातीन ऐं ॿार एहतजाज जे लाइ रोडनि ते निकिता आहिनि। हिननि चयो त हुकूमत पेट्रोलियम लेवी में मुसलसिल इज़ाफ़ो करे अवाम मथां नाक़ाबिले बर्दाश्त मुआशी बोझ विधो वियो आहे, जंहिं सबबि महांगाई में बेपनाह इज़ाफ़ो थी रहियो आहे। एहतजाज दौरान मुज़ाहिरीन हथनि में बैनर्स ऐं प्ले कार्ड खंया हुआ। अवाम खे फ़ौरी रिलीफ फ़राहम कयो वञे।